जेकॾहिं निमाज़ न पढ़बी त पोइ तबाही आहे। अलाह तो फरमाए त फला सदक वला सल्ला, जिस्म ॾिनोमांसि, जान ॾिनीमांसि, माल ॾिनोमांसि, अकुल ॾिनोमांसि, क़ुरान ॾिनोमांसि, नबी सुहिणो हेॾो आलिशान रहबर पैगंबर ॾिनोमांसि, उन निमाज़ सेखारियसि, पोइ बि न पढ़ी फला सदक वला सल्ला, न निमाज़ पढ़ी ऐं न की वरी ख़ैरात सदको ॾिनई, माल बि ॾिनोमांसि, सदको बि न ॾिनई, पर माल कोन हुयुसि त हिन वजूद जो सदको तुंहिंजो सजदो अथई। अल्लाह तो वंत फला सदक वला सल्ला वलाकिन कज़ब वल्ला, बांग पई अचे त पुठी ॾेई ठकाव ॾींदो हले पियो वञे। होटल ते वेहण जो वक़्तु हुयो, फिल्म ॾिसण जो वक़्तु हुयो, कुकड़नि जी मेल ॾिसण जो वक़्तु हुयो, डांदनि जी गोए ते वञण जो वक़्तु हुयो, बेहयाई बुछड़ाई जे मजलिस में वेहण जो वक़्तु हुयो, रागनि ऐं गाननि ॿुधण जे लाइ सभु कुझु वक़्तु हुयो, पर जे हिन निभागे खे वक़्तु न पियो मिले त निमाज़ जे लाइ अल्लाह तो वंत औला लक फौला, औला लक फौला, मार पवेसि, मार पवेसि, मार पवेसि, चल मार पवेसि, निमाज़ ते न आयो। हाणे ॿुधाए त निमाज़ ते न अचण जी जाइ आहे? असुल जाइ कोन्हई। तूं मर्द आहीं, मस्जिद में निमाज़ पढ़, मोमिन औरत अकल में पढ़ंदड़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जवान हुजे, कुराड़ी हुजे, न्याणी हुजे, नंढी हुजे, वॾी हुजे, मर्द जे मथां निमाज़ फर्ज़ आहे, पुट जे मथां फर्ज़ आहे, पीउ जे मथां फर्ज़ आहे, ॾाॾे जे मथां फर्ज़ आहे, पोटे जे मथां फर्ज़ आहे। जीअं मर्दनि मां कुराड़े खां नंढड़े ॿार ताईं निमाज़ फर्ज़ आहे, औरतुनि में बि वॾे खां वठी नंढड़ी औरत न्याणी ताईं निमाज़ फर्ज़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, बच्चा जॾहिं 7 सालनि जा थियनि त उनखे निमाज़ पढ़ायो। 3 साल मेहनत कयो, वज़रिबूहुम अलैहा इज़ा बलगू अशरा, 10 सालनि जा थियनि जॾहिं निमाज़ न पढ़नि त हाणे मार ॾेई निमाज़ पढ़ायो। मां तॾहिं चवंदो आहियां त हाणे जे असां अछीअ ॾाॾीअ वारा न पढ़ूं त पोइ असांखे त बदू करण जहिड़ा आहियूं छा? 10 सालनि जो ॿार थो थिए, निमाज़ नथो पढ़े त मारे निमाज़ पढ़ाएसि, फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं असां जेके वॾा मर्द ऐं मायूं हुजूं 10 सालनि जा, 20 सालनि जा, 30 जा, 40 जा, 50 जा निमाज़ न पढ़ो त पोइ असांजे मथां त गाॾी चढ़े पियो छा करे? अल्लाह शाला असांखे निमाज़ नसीब करे। अदा निमाज़ न पढ़बी त पोइ जहन्नम जो दर खुलियो पियो अथई, ऐं जहन्नम जो फाट इहो अथई जंहिं तनूर में क़बर सम्झी असांखे माण्हू पूरे था अचनि। इहा बेनिमाज़ी जी क़बर न आहे, पर इहो तनूर में पूरे आया अथसि, हेठो जहन्नम जा टांडा इन मुज़ाहिर थींदा। अल्लाह शाला असांखे सचो पको निमाज़ी बणाए। तंहिंजे करे निमाज़ी थी मुंहिंजा अदा निमाज़ी थी, निमाज़ खां सवाइ कुझु कोन्हे।